अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आओ है हमारी तहीन सबका मेरी शाम का नासी हेडलाइंस। राणा शहीद के इल्जामत इंक्वायरी कमीशन जोड़न की दरख्वास्त फैसलो महफूज। इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त बुधनी कंदे चीफ जस्टिस अतरमुल्ला दरख्वास्त बुधनी लाइ फैसलो महफूज करे छॾियो। चीफ जस्टिस दरख्वास्त प्रसाद के वकील का पुछाणो कयो त केस कहिड़ी बेंच ते शक आहे जेका को ॿियो जोड़ींदो आहे, जंहिंजो कसमनामे में नालो आहे उहा बेंच जो हिस्सो न हो। वकील चयो त कसमनामे में अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसाब ते इल्ज़ाम लॻाया आहिनि। चीफ जस्टिस चयो त मिसकंडक्ट की हूंदी त उहा बेंच कई हूंदी, छा उहा उन्हनि बेंचिस ऐं जजिस खिलाफ़ इंक्वायरी चाहे था। अदालत दरख्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। गुज़िरियल पाकिस्तानी पार्लियामेंट जो कारो ॾींहुं हो। क़ौमी असम्बली में मुखालिफ़ चेयरमैन ऐं मुस्लिम लीग जे सदर शहबाज शरीफ पंहिंजे ट्वीट में चयो आहे तारीख़ी महांगाई बावजूद हुकूमत आवाम खे मिनी बचत मिली छॾी। ज़िंदगी ॾुखी बणाइण ते आवाम कॾहिं बि पीटीआई खे माफ़ न कंदो। आवाम वोट जी ताक़त सां उन्हनि ते दफ़न कंदो। पीटीआई जो सियासी जनाज़ो धूमधाम से निकिरंदो। माण्हू महांगाई जे अज़ाब में पीड़िजी रहिया आहिनि। हुकूमत स्टेट बैंक खे IMF हवाले करे छॾियो। मुस्लिम लीग नून जे अरबान हमज़ा शहबाज मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुल्क में महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। हुकूमत जी बेहिसी ख़त्म थियण जो नालो ई न पई वठे। उस्मान बुज़दार सूबे खे तबाही खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। वॾी अॻिवान रियासी चयो महांगाई आहे त हुकूमत छा करे, हाणे वरी पेट्रोल जूं क़ीमतूं ॿीहर बिगड़ियूं आहिनि। मुकाबले जो रात से नौजवान के कत्ल करण जो इंकशाफ। नौजवान हैदराबाद मां कार वठण लाइ आयो हो ऐं पुलिस इंस्पेक्टर ज़ुल्फ़कार हैदरी जे घर में दरअसल हो। मक़तूल जे भाउ इलियास आराई जे फरियाद ते मिलण ते मुमताज़ ऐं इज़हार अली ख़िलाफ़ कत्ल जो केस दाख़िल। फरियादी मौत जो ज़ुल्फ़कार हैदरी वारो सनन अज़ीज़ आहे। मक़तूल आसिफ आराई कार वठण लाइ ॻोठा वेसाखणी हैदराबाद आयो हो ऐं जवाबदारनि जे घर में दरअसल हो। पैसनि जी लालच में संदसि भाउ खे क़त्ल कयो वियो। असेंबली सिंधी मालियाती बिल 2021 स्टेट बैंक तरमीम बिल अक्सरियत राय सां मंजूर करे छॾिया। नाले वारे वसी शौक़ तरीन ऐवान में सिंधी मालियाती बिल ऐं स्टेट बैंक तरमीमी बिल जी मंजूरी जी रिट पेश कई। अपोजिशन जूं समूरियूं तरमीमूं रद्द। मालियाती बिल ते 500 खां वधीक रुपयनि जी फार्मूला जी ते 17% GST लॻंदो। इम्पोर्ट कयल गाॾियुनि ते टैक्स वधी वियो। इम्पोर्ट कयल गाॾियुनि ते फेडरल एक्साइज़ ड्यूटी क़ाइमु रहंदी। मुक़ामी तौर ते तयारु कयल 1300 सीसी गाॾियुनि ते 2.5%, 1301 खां 2000 सीसी जे मुक़ामी गाॾियुनि ते 10 बदिरां 5% ड्यूटी हूंदी। 2001 सीसी खां मथे जी गाॾियुनि ते 100%, इम्पोर्ट कयल इलेक्ट्रिक गाॾियुनि ते 12.5% टैक्स लागू। मुख़ालिफ़ जे मेंबरनि जो सख़्त एहतजाज। स्पीकर जी डायस जो घेराव एजेंडा जूं कॉपियूं फाड़ी छॾियूं। वज़ीर आज़म जे ऐवान अंदरि पहुचण ते अपोजिशन मेंबरनि जा चोर जा नारा। हुकूमती मेंबरनि पारां बि जवाबी नारा हंया विया। ऐवान मां पाकिस्तान नर्सिंग काउंसिल तरमीम बिल 2021, पाकिस्तान एलाइड हेल्थ प्रोफेशनल्स काउंसिल बिल, पब्लिक प्रोक्योरमेंट रेगुलेटरी अथॉरिटी तरमीमी बिल पर मंजूर। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़ौमी असम्बली में मिनी बजट ऐं स्टेट बैंक तरमीमी बिल जी सख़्त मुखालफ़त। ऐवान खे ख़िताब कंदे चयाईं असां टैक्सिस ते तरमीमूं पेश कयूं। नाले वारे वसीर पाण चयो हो त कुझु टैक्सिस वापसि वठणु घुरनि था। छा उहे तरमीमूं उन जे करे वापसि न पियूं वरितियूं वञनि जो उन्हनि ते असांजो नालो लिखियो वेंदो। नाले वारो वसीर पाण खे कराची जो नुमाइंदो चवे थो। उहो कराची जो नुमाइंदो आहे त सॼी मिनी बजट रद्द करे
ॿिए खे आइटम्स खे बि वधीक महांगो कयो थो वञे। स्टेट बैंक तरमीमी बिल तहत स्टेट बैंक आलमी इदारनि खां सवाइ कंहिं आरो जवाब ॾियणो हूंदो। स्टेट बैंक पार्लियामेंट ऐं अतिया ॿाहिरां इदारनि आरो जवाब ॾिनो हूंदो। वज़ीर-ए-आज़म इमरान खान की सदारत PTI की पार्लिमानी पार्टी जो इजलास फ्रांस तरमीमी बिल के मुशावरत इजलास की अंदरी कहानी साम्हूं अची वई। बचाव वारे वज़ीर परवेज़ खट्टर ऐं वज़ीर-ए-आज़म विच में सख़्त जुमलनि जी ॾेवड़। परवेज़ खट्टर कावड़ में इजलास मां उथी हलियो पियो। ज़बीर मौजूब बचाव वारे वज़ीर परवेज़ खट्टर चयो त असां तव्हांखे वज़ीर-ए-आज़म बणायो आहे। ख़बर पख्तूनख्वा में गैस की बंदिश आहे। गैस ऐं बिजली असां पैदा कयूं था, पंहिंजी बि असां रहिया आहियूं। इहो रवैयो रहियो त असां वोट न ॾेई सघंदासीं। ज़बीर मौजूब परवेज़ खट्टर खे जवाब ॾींदे इमरान खान चयो त उहो ब्लैकमेल न थींदो। जेकॾहिं इहा ई ब्लैकमेलिंग रही त पुछियुनि खे दावत ॾेई छॾियो, उहे अची हुकूमत करे। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे परवेज़ खट्टर चयो त कंहिं सां मुंहबारी न थी, पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कई। इजलास मां नाराज़ थी न सिगरेट पियण ॿाहिरि वियो हुयसि। पाकिस्तान में कोरोना की शरह वधी 7.6 थी वई। गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 3,557 केसनि जी तस्दीक। एंजलो से मौजूद वायरस के 7 मरीज़ रातों में भी था। सॼे मुल्क में 675 मरीज़नि की हालत गंदी चोगी। अमीर मुल्कन मुद्दे खारिज थियण जे वेझो पहुतल वैक्सीन गरीब मुल्कन के दान करण शुरू करे छॾी। उल्टे कल मुल्कन 100 मिलियन खां वधीक बेकार वैक्सीन वठण खां इनकार करे छॾियो। सिहत जे आलमी इदारे WHO बि अमीर मुल्कन जे शर्मनाक अमल जी मज़म्मत करे छॾी। कराची खां रावलपिंडी वींदड़ ग्रीन लाइन एक्सप्रेस वॾे हादसे खां बची वई। वॾी दिन बरसात रेलगाॾी जो ॿ बोगियूं पटरी तां लही वयूं। को बि जानी नुक़सान न थियो। लही वियल ॿ बोगियूं हटाए ग्रीन लाइन खे रवानो कयो वियो। इब्राहिम शाह ग्रीन लाइन जूं बोगियूं पटरी तां लही वञण सबबि अपग्रेड ब्लॉक थी वियो। ट्रेन जी बहाली लाइ इमदादी कमु शुरू थी न सघियो। कंधकोट में मामूली बात का सोफियर विछोड़ो। फायरिंग में 2 सगा भाई कतल। सी सेक्शन थाने जी हद ज़ाफ़राबाद के भगवान बिरादरी जी विंदुरनि में प्लाट के बाहि रहण जे मामले तां विंदुरनि में छेड़ो थी पियो। फायरिंग में यासीन ऐं गबे माची पिया। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस पहुची वकील जाफर ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे सुल्तानकोट पैसा कोच गलती के कल मुसाफिर जख्मी। कौमी शहर के कराची काठल मीडर कोच द्वारा लारी बच गलती थी पई। पुलिस ऐं बरबारू गोठाण पहुंची सभिनी खे सिविल अस्पताल शिकारपुर मुंतक़िल करे लगभग वरीहनि जो गुम थियल नींद जे अगवा जो इंकशाफ। शेख मोहल्ले में घर ॿाहिरां रांदि कंदे अब्दुल अहद भट्टी खे 2 नामालूम मोटरसाइकिल सवार अटवातरो पिया। जल्दी DVCC फुटेजेस हासिल करे वरिता। बाबे नींद जी ॻोल्हा शुरू करे छॾी। बाड़े जे अब्बा जा टे संदसि अमर सदमे में बेहाल जो रिवायती डेजर्ट फेस्टिवल कामिठी में शुरू थियो आहे। फेस्टिवल में जी पहिरीं साल गॾु खोड़नि ऐं मिठनि जी खो ऐं मुलाक़ो वधींदो। ठडेली 10 सालनि बाद ॿीहर थी रही आहे।